डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदो। अच्छा, ही जेके मां 10-11 क्वेश्चन आंदा आहिनि, तक़रीबन ही हर टेस्ट में हिननि मां हिकु न हिकु क्वेश्चन ईंदो ई ईंदो आहे। जेके बि तव्हां माना जंहिं बि पोस्ट लाइ अप्लाई कंदा आहियो जंहिंमें मैथ रिक्वायर्ड हूंदी आहे, उन मां हितां हिकु न हिकु क्वेश्चन अहिड़े टाइप जो ज़रूरु हूंदो आहे। हाणे पहिरियों क्वेश्चन छा थो चए, पिक आउट आड। चए थो आड माना आहे उनखे चइबो आहे जेको बिल्कुलु मुख़्तलिफ़ हुजे। हाणे हीउ ॾिसो 2 हे 4 हे 6 हे 8, तव्हां ईअं महसूसु कंदा हूंदो हिते कोई मुख़्तलिफ़ न आहे। हालांकि तव्हां ईअं सम्झंदा हूंदो हिते सभु 2 दी अदद आहिनि। हा बिल्कुलु आहिनि, पर हीअ जेके ॿिया नंबर्स आहिनि इहे कंपोज़ाइट नंबर्स आहिनि। जेको 2 आहे इहो कंपोज़ाइट नंबर्स न आहे, सिर्फ़ु इहो जेको 2 आहे इहो छा आहे, मुख़्तलिफ़ आहे। हाणे ॿियो क्वेश्चन जेको आहे ॾिसो, हे सीरीज़ में आहे। हाणे तव्हांखे हीअ सीरीज़ सम्झ में न ईंदी हूंदी, छो त हिते 3 आहे, वरी 2 आहे, 6 आहे, 4 आहे। हीअ सीरीज़ सवली आहे। ॾिसो हिते टिकियो खोड़ो आहे, माना हिते 2 सीरीज़ आहिनि। हिकिड़ी हीअ सीरीज़ आहे, वरी हिन जो आहे, हिते ॾिसो हे बिके जो खोड़ो आहे, वरी हिते बिके जो खोड़ो आहे। हाणे बिके जो पूरो थी वियो। हाणे हिते वरी छा 9 खां पोइ टिकियो खोड़ो हिन जो वारो आहे, त हिते छा अचणु खपे, 12 अचणु खपे। छो त 1 ट्रिक ट्रिकी, 2 ट्रिकी, 6 ट्रिकी, 9, 4 ट्रिकी 12। हीअ ॾिसो रिलेशन ॾिनो अथई, चए थो एक्स वॾो आहे वाई खां ऐं वाई वरी अॻे वॾो आहे छाकाणि ज़ेड खां। त पोइ एक्स जो रिलेशन कंहिंसां, जेको एक्स जो रिलेशन आहे उहो ज़ेड सां कहिड़ो थींदो, उहो छा थींदो, एक्स बि ज़ेड खां छा थींदो, वॾो थींदो। उहो ही सी ऑप्शन। छो त एक्स वॾो आहे वाई खां, वाई बि वॾो आहे ज़ेड खां। हाणे ॾिसो त एक्स त ऑलरेडी ज़ेड खां वॾो थी वेंदो, छो त एक्स माना वाई खां ई न वॾो आहे, वाई वरी ज़ेड खां वॾो आहे, तंहिंजे करे हीअ ऑप्शन सही आहे। हीअ ॾिसो विच वन इज़ डिफरेंट, चए थो हिननि मां मुख़्तलिफ़ कहिड़ो आहे। हाणे हिन खे ॾिसो 4 कुंड हुजनि, हिन खे बि 4 कुंड आहिनि, हिन खे बि 4 कुंड आहिनि, पर हिन खे 3 कुंड आहिनि, माना हे टुकुंड आहे, ॿिया सभई चौकुंड आहिनि, तंहिंजे करे हीअ छा आहे, मुख़्तलिफ़ आहे। हाणे हीअ ॾिसो, 3 वरी 6 वरी 12 वरी 24। हाणे हीअ सीरीज़ कीअं आहे, ॾिसंदो त हर नंबर ॿिनि सां मल्टीप्लाई थियल आहे। 2 ट्रिकी 6, 2 6 12, 2 12 24, 24 खे वरी ॿिनि सां मल्टीप्लाई कंदासीं, जवाबु घणो ईंदो, 48। हाणे ॾिसो हीअ बि रिलेशन आहे हिकिड़ो इक्वेशन जे हिसाब सां। हिननि एक्स प्लस वाई 2 नंबर्स जोड़ घणो अथनि, 6, उन्हनि में डिफरेंस घणो आहे, 2। चए थो देन सॉल्यूशन सेट हिननि जो छा थींदो। हालांकि कुझु दोस्त वरी हिन खे टिक कंदा, छो त चवंदा 3 ऐं 3 हिते 6 थींदा। बाक़ी हीअ 6 थींदा, पर हिन खे बि जेको हिन रिलेशन खे बि सेटिस्फाई करे। 3 मां 3 कट कंदासीं त 0 अचणु खपे, हिन खे सेटिस्फाई नथो करे। हीअ त ॾिसो हिन खे बि सेटिस्फाई कोन थो करे। हीअ ऑप्शन ॾिसो, हाणे 4 आहे, 4 ऐं 2 6, वरी हिननि चइनि मां 2 कट कयूं त बि जवाबु घणो ईंदो, 2 ईंदो। हीअ त पोइ ऑप्शन बसि हीअ सेटिस्फाई करे थो ॿिन्ही खे। क्लियर आहे। कॾहिं कॾहिं अहिड़े सिम्बल्स अची वेंदियूं IQ जे हवाले सां। हाणे हीअ ॾिसो हीअ तीर तीर हेॾे आहे, वरी कीअं हेठि आहे, वरी हेॾे आहे, माना हीअ सीरीज़ थी हले क्लॉक वाइज़। हाणे वरी मथे अचणु खपे, जेको मथे ऑप्शन आहे उनखे टिक कंदासीं, उहो सी में आहे। क्लियर आहे। क्वेश्चन नंबर हीअ ॾिसो, चए थो पिक द आड। आड जो आहे मां तव्हांखे सम्झाए थो, आड जो आहे हिकु शइ जेका ॿिनि शयुनि खां बिल्कुलु छा हुजे, मुख़्तलिफ़ हुजे। हाणे हीअ ॾिसो 3 5 4 आहे, 2 5 6 आहे, 3 5 11 आहे, 11 5 4 आहे। हीअ जेके बि 3 पहिरियां फ्रैक्शन ॾिसंदव त इहे कहिड़ा आहिनि, सुबुतो अणपूरा, वाजिबु अणपूरा। पर हीअ वरी डी ऑप्शन में ॾिसंदव, हीअ 11 5 4 उबतो अणपूरा, माना हीअ मुख़्तलिफ़ आहे। हीअ ॾिसो क्वेश्चन, हीअ ॾिसो हीअ स्क्वायर रूट जे हवाले सां रिलेटेड आहे। जे हिक जो ॿियो स्क्वायर छा थींदो, 1, 2 जो 4, हे घणो आहे 3 जो आहे, हे 4 जो, ही 5 जो, हाणे 6 जो, 6 6 36। ये ऑप्शन सही आहे। क्लियर आहे। हीअ ॾिसो सिंपलेस्ट फॉर्म ऑफ 40 निस्बत 48, हिननि जो चए थो सिंपलेस्ट माना सादी सूरत छा थींदी। हाणे कोशिशि कंदव त हिन जो HCF लहंदो त बि तव्हांखे अची वेंदो, पर ॾिसो त हिते वॾे खां वॾो खड़ो खड़ो थो लॻे, बिके बि लॻे थो ॿिन्ही खे, चौके जो बि लॻे थो, 5 जो नथो लॻे, 6 जो हिन खे लॻे थो, 48 खे, पर हिन खे नथो लॻे, 7 जो न 8 जो खड़ो लॻे थो। हिन खे घणा दफ़ा, 5 दफ़ा, हिन खे 6 दफ़ा। ठीकु आहे न। हाणे इहो ऑप्शन ॾिसो किथे 5 निशान खे वधीक असां सादो कोन था करे सघूं, इहा सादे में सादी सूरत आहे, तंहिंजे करे हिकिड़ो ऑप्शन सही आहे, हीअ ऑप्शन सही आहे। हीअ जेको क्वेश्चन आहे हीअ अक्सर करे माना अहिड़े टाइप जा क्वेश्चन ईंदा ई ईंदा आहिनि। चए थो 20% ऑफ 80, 80 जेको आहे 20% छा थींदी। हाणे हिन खे हल करण जा इलाही तरीक़ा आहिनि। हाणे हीअ ॾिसो, हीअ असांजो आख़िरी क्वेश्चन आहे, छा थो चए 20% ऑफ 80, माना 80 जो घणो आहे, 20% आहे। हाणे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त ॾिसो 20% जो मक़सदु आहे 100 ते 20 रुपया आहिनि, त 80 रुपए ते घणा थींदा। हाणे 100 ते 20 रुपया आहिनि, त 80 रुपए ते घटि हुजणु खपनि। हाणे ऑप्शन ॾिसंदा हिते 20 आहे, हिते 21 आहे, हिते 30 आहे।
हाणे हे सभु ॾिसो हिते त हे 20% ही त न हूंदो, छो त हे 100 ते 20 रुपया आहिनि, 80 ते घटि हुजणु खपनि, हे 21 हे 30 ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त 16 हुजणु खपे। पर इन खे हल कीअं कयूं? इन खे हल करण जा इलाही तरीक़ा आहिनि। सिंपल में कीअं, इन जो मक़सदु आहे त हिन खे हीअं लिखी था सघूं 20 निस्बत 100, इहा भेट करे था सघूं, हे 0 ख़तमु कंदासीं, बाक़ी बिकियो खोड़ो हिकु दफ़ो, हिन ते हिकु दफ़ो, माना 50 रुपए ते 1 रुपयो आहे। घणो आहे? 50 रुपए ते। 80 ते घणा हूंदा? त पोइ 80 खे वंड कंदासीं, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे 5 जो खोड़ो हिकु दफ़ो, 1 50, हेॾे वियो 3 ॾे विया 6 50 30, 16 ऑप्शन छा आहे? सही आहे। ॿियो तरीक़ो, ॿियो वारो ॾिसो परसेंटेज जे हवाले सां हीअं हल कंदासीं, छो त माना ॾिसो 20% जो मक़सदु आहे 20 500, हे ऑफ जेको आहे इन जो मक़सदु हूंदो आहे मल्टीप्लिकेशन 80 ते। हाणे ॾिसो हिते असां सिंपल में कयूंसि, 0 हेॾां वियो, हिते 1 ॾह 2 ॾह 20, ॿियो 8 16, त जवाब इहो ईंदो। क्लियर आहे? उमेद आहे त हीअ माना टॉपिक तव्हां इज़ी तरीक़े सां सम्झी विया हूंदव।